सिंध अंदर बरसातुनि सबबि थींदड़ तबाही जी जेकॾहिं माज़ी सां भेट कंदासीं त ही तारीख़ जी वॾी तबाही आहे। सिंध जो दर्द कंहिं सां सलजे, सिंध जंहिं माज़ीअ में पूरी दुनिया खे फ़िक्र फ़लसफ़ा तहज़ीबूं घर ऐं मुख़्तलिफ़ ईजादूं ॾिनियूं, उहा सिंध अॼु पाण ॿोॾ ऐं बरसात जे नालियुनि में लावारिस ऐं निंधड़की नज़र अची रही आहे। अॼु मुरकंदड़ सिंध खे मुरकंदे नथो ॾिसां, सिंध खे रोईंदे रड़ंदे सुॾकंदे ऐं वाझाईंदे ॾिसी रहियो आहियां। माण्हुनि जा चेहरा मुरकण बजाए मुरझाइजी रहिया आहिनि। ख़ुशियुनि ऐं उमीदुनि जा सपना रखंदड़ अखियूं ख़ुशियुनि मंझां चमकण बजाए ग़म जे करे आलियूं थी पयूं आहिनि ऐं नाज़ुक दिलियूं ज़ख़्मनि सां भरिजी पयूं आहिनि, रूह तड़पी पिया आहिनि। जी दोस्तों, आउं आहियां ग़ुलाम रसूल मंगसी कंबर FM खां अव्हांखे रिक्वेस्ट करे रहियो आहियां त ॾुखे वक़्त में वस आहर ॾुखाइलनि जी मदद लाइ अॻिते अचिजे। हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि जूं दिलियूं टुटल आहिनि। बरसात जे आफ़त सबबि हू इंतिहाई मुसीबत ऐं परेशानीअ जी लिपेट में आहिनि, जंहिं सबबि संदन ज़हनी तोड़े जिस्मानी सिहत ते इंतिहाई बुरा असर पइजी रहिया आहिनि। ग़रीब माण्हू अहिड़ी सूरत हाल सबबि नफ़्सियाती मरीज़ थी रहिया आहिनि ऐं ज़हनी तवाज़ुन विञाए रहिया आहिनि। अणहूंद ऐं बुख जो मसइलो वधीक तकलीफ़ ॾींदड़ आहे। वालिदेन त थोरे वक़्त लाइ बुख बर्दाश्त करे सघनि था, पर माउ ऐं पीउ आॾो बुख सबबि ॿारनि जा मुरझायल ऐं ग़मगीन चेहरा क़यामत जहिड़ी मंज़र खां घटि न आहिनि। केतिरा ई बुखायल मुतासिर त बुख वॻे मरी बि रहिया आहिनि। अहिड़ा तबाहकन मंज़र असां सभई ॾिसी रहिया आहियूं। बरसात ऐं ॿोॾ जी तबाहकारियुनि सबबि जॾहिं आफ़त जी लिपेट में आयल मुतासिर हिकु वक़्त जो वेलो टारण लाइ परेशान आहिनि त उते उहे कंहिं मसीहा इंसान दोस्त जी मदद जा मुंतज़िर आहिनि। उहे उन इंतज़ार में आहिनि त को हमदर्द ऐं इंसान दोस्त अची संदन मदद कंदो। सरहदीअ वारनि लाइ ही सुठो मौक़ो आहे त उहे बरसात ऐं ॿोॾ सतायल इंसाननि जी पंहिंजी वसाहर मदद कनि। घटि में घटि मुतासिरनि खे मानी पहुचाइजे त इहो उन्हनि लाइ काफ़ी आहे। वॾियूं महिरबानियूं संगत, महिरबानी करे पोस्ट खे शेयर एंड लाइक कंदा।